अस्सलामुअलैकुम संगत। उम्मीद कयां तो अवां सब खैरियत सां हूंदो, खुश हूंदो। अवां ॾिसी रहिया आहियो सजाद मखणी व्लॉग यूट्यूब चैनल। ही मुंहिंजो भाणेजो आहे साकिब अली। अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿ शयूं ॾेखारींदुसि। हिकु त महिमान आयो आहे असांजो परे खां, ऐं ॿियो तव्हांखे नदीम रज़ा बुखारी जेको मुंहिंजो यार आहे उन जी जॻह ॾेखारींदुसि। हीअ जेको आहे महिमान लाइ मानी बि खयूं था वञूं। जल्दी जल्दी चैनल के सब्सक्राइब कयो। अचो त तव्हांखे इहे ॿई शयूं मां ॾेखारियां थो, महिमान बि ऐं जाइ बि नदीम शाह जी। संगत आख़िरकार असां नदीम शाह जे घर पहुता आहियूं। अस्सलाम वालेकुम साईं, मानी खे हथ वठिजे। साईं ख़ुशि आहियो? वॾो इंतज़ारु कराई मानी जो साईं बसि तयारु थिए न, गैस जा हाल इहे लॻा पिया न। संगत जेको आहे तव्हांखे असां महिमान सां मिलाईंदासीं। झिकमबाद खां महिमान आयो आहे, झिकमबाद खां। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि आहियो? ख़ैर मज़े में, तबियत सही आहे? संगत हीअ असांजो महिमान आहे आसिफ अली शाह, साईं जो जेको आहे सौटु आहे नदीम रज़ा बुखारी जो। ख़्वाहिश हुई दिली त सजाद मखणी ऐं नदीम रज़ा बुखारी सां मिलण जी। हा साईं, अॼु बसि वरी देर थी हुई, इतफ़ाक़ सां अचणु थियो। साईं भली करे आयो, भली करे आयो। अखियुनि ते साईं आयो आहे बा कुर्ब जा क़दम भरे असांखे बि दीदार कराई। ऐं जेको हाणे महिमान जी ख़िदमत कयूं। अवा नदीम जा छा थो चई? ज़बरदस्त जेको आहे मुर्गी आहे, मच्छी आहे। हा, अंब बि अची अंब। हा संगत, छो जो असां सिंधी जेके आहियूं महिमान नवाज़ आहियूं, ऐं महिमान जेको आहे पंहिंजो नसीबु खणी ईंदो आहे। साईं माशाल्लाह वॾो नसीबु खणी आयो। अंब बि अथसि, मुर्गी, मच्छी। सजाद भाई तकलीफ़ कई घणी न साईं, का ॻाल्हि न आहे। संगत जेको हाणे असां पहिरियों महिमान जी ख़िदमत कयूं, महिमान खे जेको आहे मानी खारायूं। उन खां बाद में तव्हांखे मां नदीम शाह जी जाइ ॾेखारियां थो। घणा कमरा अथसि, छा अथसि छा न अथसि। पहिरियां असां मानी खाऊं, ईअं न पोपट? इहो मां त न पियो ॿुधायां, पर नदीम शाह ॿुधाए छॾियो त मानी मां पंहिंजे घरां करायो आहे। नवाज़ असांजो फर्ज़ु हुयो नदीम शाह। ज़बरदस्त अंब आहिनि, हे मुर्गी आहे, हे साईं चांवर आहिनि। संगत जेक शइ तव्हांखे वणे उहा कमेंट में ॿुधायो तव्हांखे कहिड़ी पसंदि आहे। बसि संगत असां मानी खाऊं, पोइ जेको आहे तव्हांखे वरी मां नदीम शाह जी जॻह ॾेखारियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वठो था, वठो साईं, तव्हांजो एतबार आहे। हा हा, यकीन करो न था। हा, बिस्मिल्लाह रहमान रहीम। नड़ा गिराइण यार साईं, अञा आयो किथे गिराओ हेॾो पटे भाऊ। बिस्मिल्लाह रहमान। साईं खाओ महिमान। मुर्गी में बटालू कोन्हनि छा? न साईं, निजी मुर्गी जी। निजी मुर्गी? हा भाई, ओरिजिनल आहे। चांवर बि हुया, अंब, चांवर, मच्छी। वाह वाह, आवाज़ ॾेखार। ज़बरदस्त आहे। हे मच्छी आहे साईं। माशाल्लाह संगत जेको आहे असां मानी खाई आहे ख़ैर सां। नदीम शाह जेको आहे पाणी पीए थो। असांजो महिमान जेको आहे चांवरनि अंब जो मज़ो वठे थो। हाणे अंब ज़बरदस्त आहे। हा, मौसम जे लिहाज़ सां इहे साईं भलो फ्रूट आहे। छो त हाणे संगत वॾो मज़ो अची वियो दा। मज़ो त ईंदो ई न था। संगत खे अंब ॾेखारिया सॼा मां खाधा। हे ॾिसो संगत, दॿायूं ॾेई छॾियूंमांसि। वॾा VIP अंब हुया, मिठा पर घुमाए छॾियोमांसि। नदीम शाह जी पसंदि आहे साईं अंब। माना चवंदो आहे बसि महिमान खे चयूं भले दिलि में करे कर अंब जेको आहे न थोरा ॾींदोमांइ। सॼा मां खाधामांसि। सॼा अंब हे खाई विया। सो हिनखे पसंदि आहिनि साईं। अदा हाणे जेको आहे संगत खे पंहिंजी जॻह जो जेको आहे दीदार कराए ॾेखार। हा हा, हलो साईं, अचो हलंदा संगत। हल नदीम शाह। अदा हे थी वॾो कमिरो ग़रीबाणो। हे वॾो कमिरो आहे। हा माशाल्लाह, हे जेको आहे वॾो कमिरो आहे। हा ॿुधो हे साईं वॾो कमिरो साईं जो आहे। हा साईं, हे फिटिंग साईं रंग हाणे कराई मां। माशाल्लाह साईं, तमामु ख़ूबसूरत आहे। आईनो बि आहियो जी। हा यार, मूं ॾिसंदो आहे न मां सुहिणो आहियां की न। मूं ॾिसंदो आहे सुहिणो त वॾो आहे। हे त हे साईं जो वॾो कमिरो ईअं। हा साईं, हे माना कमरनि जा बि नाला रखिया आहिनि। साइकिल आहे साईं। हा, जुनेद अब्बास जी। हे कॾहिं वठी थी? हे हाणे वठी ॾिनीमांसि जुनेद अब्बास खे। हाणे चए मां वॾो थी वियो मां साइकिल वठी। हा साईं, ॾिसो संगत, जुनेद अब्बास जी साइकिल। वाह वाह, ज़बरदस्त। पहिरियों हिन ॾींहुं कार हुया साईं। हे कार बीठी अथसि।
पहिरियों इहा कार हलाईंदो हुयो, वाह। हाणे वरी साइकिल वठी ॾिनी आहे। हा साईं। पहिरियों नंढी साइकिल हुयसि, उहा वीचारी ख़तमु थी। हाणे काॾे हे संगत? साईं ॿियो नंढो कमरो आहे। अच्छा, हो वॾो कमरो, हे नंढो कमरो। हे साईं नंढो कमरो, पखो हलाए वेठा, लाइटां हे साईं संगत जेको आहे ॾिसो था, नदीम शाह मुंहिंजे यार जो जेको आहे जॻह, हे माना नंढो कमरो। हे नंढो कमरो आहे साईं। हे साईं बेड बि अथसि, पर साईं खे पाण खे नसीब न आहे। माशाल्लाह हिन जा ॿार जेको आहे बेड ते पाण सुम्हंदा। हा पर ॿार सुम्हिया न, माना ईअं सम्झ असां सुम्हियासीं साईं। हा साईं। हा नंढड़ासीं मज़ो अचे न। हा साईं। बेड हे LCD आहे, पोइ मां चवण ते वियुमि, मां चयो जेको आहे कपिड़ो ॾिनल अथसि, उहो कपिड़ो किरी पियोसि पाण ई। पाण माना ॻाल्हाए थी मां LCD आहियां। हे LCD, हे घड़ियाल। अचो साईं, अचो हाणे हा असां। साईं। हा हे साईं। साईं गैलरी आहे। हे गैलरी। हा 5 फुट जी गैलरी आहे, जेको आहे विच में आहे। जॻह अॻियां वरी विरांडो आहे। जॻह जो नक्शो तूं भलो ठारायो हा आहे। साईं बसि हुई थोरी जॻह पर सोणी करे ठाराई। सोणी सोणी साईं हे वाकई। साईं विरांडो आहे। हे विरांडो। हा हे गरी पाणी फ्रिज आहे साईं। वाह साईं वाह, वाह साईं वाह। फ्रिज में कुझु आहे सही? हे पाणी थधो लॻो आहे, कूलर। हा। हेठि खाने में साईं सब्जी वग़ैरह पई आहे, हर शइ दवायूं वग़ैरह आहे। वाह साईं वाह। माशाल्लाह खीर बीर रखो था। अदा मौला ख़ुशि कंदी। हे छा आहे? वॾे माले नंढे जी साइकिल। हेॾे ॿियो वॾो आहे, इसरार जी हूंदी साईं। अच्छा, हे हूंदी साईं आहे। वाह साईं वाह। संगत जेको आहे हीउ विरांडो आहे साईं जी जाइ जो, ऐं हीउ अथनि सोलर पखो। माना हे रखियो अथऊं, हलाईंदा न आहिनि। हलाईंदा न आहियूं साईं। हलाईंदा न आहिनि। हलाईंदा साईं इहो ॿुधाए जेको आहे बिजली तो वटि आहे ऐं सोलर साईं ॿई भई? AC/DC माना पखा बि लॻल थी, बिजली बि, सोलर बि। वाह साईं वाह। मसलो इहो आहे न, माना बिजली हली वञे न, हा। पखो माना बंदि न थींदो। वाह चङो थियो इहे सोलर निकिता साईं। साईं हे जेको आहे गिरिल लॻल आहे, हा साईं मथे पूरी वञे थी। हे मथे ॾाकण, मथे माना चौदीवारी कढाई थी। चौदीवारी आहे बसि, हाणे मथे बसि संगत दुआ करे त वरी हे बोची आहे। हे साईं बोरची खानो हा हे बोची अंदरि ॾेखारींदी हा साईं। न मिलंदे? न मुर्द में संगत। हल भेणा, हे बोची साईं। हे साईं बोरची खानो आहे नदीम शाह जो। हथ धोई वेठा माण्हू। हा दो संगत माशाल्लाह जेको आहे नदीम शाह जी जाइ भली आहे। मुंहिंजो तव्हां ॾिठो हूंदो कमिरो जेको ग़रीबाणो हुयो, तव्हां पहिरें वेझे में ॾिठो हूंदो। अलाह ॾींदो, साईं दुआ कंदो, तव्हां संगत दुआ कयो। सजाद मखणी बि VIP हिकु ॾींहुं व्लॉग सजाद मखणी जी जॻह जो बि ठहंदो। हा इंशाल्लाह इंशाल्लाह असांखे बि अलाह ॾींदो जाइ ठाराईंदासीं। हीअ बि असांजी पंहिंजी जाइ, हे असांजो दोस्त न बल्कि भाउ आहे। बोची सां गॾु साईं टच वॉशरूम आहे। हा साईं। हे साईं वॉशरूम। हा वॉशरूम मथे टैंकी बैंकी लॻल आहे साईं। हे साईं संगत राति जो टाइम आहे, मथे टैंकी आहे। हे मथे टैंकी। हा साईं हर शइ। हे साईं जेको आहे साईं जी सॼी मुकमल जॻह जो नक्शो। नक्शो साईं। उहो महिमान वेठो आहे टेकियो ॾिठो था, मुछनि खे माटे थो वेठो। हा जेको आहे हे जाइ साईं जो, उहो ई ऊंधे आहे थोरी, हेॾो उहो ई हो नक्शो। हाणे रंग करायो अथई माशाल्लाह। मौला तोखे जेको आहे आबाद रखंदो ऐं सदाईं हिन जाइ मां सुख वठंदे। असां महिमान ॿियो को हाल अहिवाल ॾेई ख़ैरु लॻो पिया, तबियत सही लॻी पई आहे। कीअं थो महसूसु कयो हिते? मज़ो अचे थो? मज़ो ज़बरदस्त आहे साईं। बसि असां जेका जी गर्मी जा सतायल हा हेॾे घणी गर्मी आहे जेका वॾी आहे। हा हिन टाइम जेको आहे पूरे एशिया में पहिरों नंबर गर्मी जेका हुई। वान भेणा जा पुट रंग वाकई साईं रंग उॾरी वियो आहे। त हाणे पहिरियों थोरो रंग अञा चङणो हुयो आहे। हीअ त असांजो दोस्त आहे आसिफ अली शाह जेको आहे महिमान थी आयो आहे, तो ॾाढो काचारी कई आहे साईं सां, मज़ो बि आयो आहे। ॿई शयूं मां तव्हांखे ॾेखारियूं, हिकु महिमान, ॿियो मां पंहिंजे यार नदीम शाह जी उर्फ़ पोपट खान जी जाइ बि तव्हांखे ॾेखारे छॾी। हा सो ॾाढो मज़ो अची वियो आहे संगत। उमेदु कयां थो अॼु जो वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो, कमेंट में ज़रूरु असांखे ॿुधायो, पंहिंजी राय ॾींदा कयो। कोशिशि कंदुसि त इनशाअल्लाह सुठे में सुठा वीडियो खणी अचां, व्लॉग जिथे जिथे संगत सां मिलूं या घुमूं फिरूं, कोशिशि कंदुसि तव्हां ताईं पहुचाईंदुसि। तव्हां जेकी सपोर्ट कयो था, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो, सदाईं सलामत हूंदो। तेसिताईं पंहिंजे भाउ सजाद खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।